जेकी मंझ जहान से तारी तगन तुझे जेकी मंझ जहान से तारी तगन तुझे लुत्फ जी लतीफ चवे तो वट कमी कान अदलाऊं छुटाओ न फेरो कर फजल जो मुँह जो मालिक तू ही तू आ मुँह जो मालिक तू ही तू प्यो बरकत यस की नकी प्यो बरकत यस की नकी आ मुँह जो मालिक तू ही तू अल्लाह अल्लाहू 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 उठन जे तौगार जी उठन जे तौगार जी उठन जे तौगार जी पर में आयम बू तू ही तू आ पर में आयम बू बरकत यस की नकी ब्यो बरकत यस की नकी आ मुँह जो मालिक तू ही तू अल्लाहू 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 अल्लाहू
लगी हूँ गर हूँ तू ही तू। ॿियो बरकंद यकीन की, ॿियो बरकंद यकीन की, आ मुंहिंजो मालिक तू तू ही तू। अल्लाह 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 अल्लाह। लतीफ चे लालो लाल लतीफ चे, अदियूं अब्दुल लतीफ चे लालो लाल लतीफ चे। आही तू ही तू तू ही तू, आही तू ही तू तू। ॿियो बरकंद यकीन की, ॿियो बरकंद यकीन की, आ मुंहिंजो मालिक तू तू ही तू। अल्लाह 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 अल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह, वेरी नाइस। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा प्यारा वीवर्स, मूंखे ॾिसण वारा जेके बि आहिनि ख़वातीन और हज़रात, सभिनी खे इकरा अली जो सलाम। ऐं हिन ख़ूबसूरत सिंध टीवी जे हिन सिंध म्यूज़िक में तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। ऐं हिन सां गॾु असां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं। ऐं मूंसां गॾु मां आहियां तव्हांजी होस्ट इकरा अली, ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे शिराज़ अली मिराली। बिल्कुलु नाज़रीन, अवां सभिनि जा कुर्बाइत आहियूं, थोराइत आहियूं। माशाल्लाह हमेशह हर वीक तव्हां टाइम कढी करे असांजो शो पसंदि कंदा आहियो, ॾिसंदा आहियो ऐं इंजॉय बि कंदा आहियो। माशाल्लाह काफ़ी सुठा असांखे फीडबैक्स बि अचनि पिया, रिव्यूज़ बि अचनि पिया। त अॼु वरी सोचियोसीं त लतीफ़ साईं जो कलाम शुरूआत में ॻाइजे ऐं पढ़िजे, बल्कि अल्लाह साईं जो ज़िक्र हुयो, मुंहिंजो दिलि चयो त मां अॼु पढ़ां। ऐं शोभी भाई मूंसां कमाल साथ ॾिनो आहे इन शइ ते। शोभी भाई माशाल्लाह। शोभी भाई कैसे हैं आप? ठीक हैं? तबीयत कैसी है आपकी? ठीक है। और शहराज आप बताएं। जी मैं बिल्कुल ठीक हूं। अल्हम्दुलिल्लाह इकरा मां बिल्कुल ठीक आहियां। तव्हां ॿुधायो ठीक आहियो, ख़ुश आहियो? बस मुंहिंजी थोड़ी तबीयत अॼु डाउन आहे। बिल्कुल बिल्कुल मौसम जी वजह सां, मौसम जी वजह सां इहो कुछ कंडीशंस आहिनि, सिचुएशंस आहिनि। असां पाण सम्झूं था इन ॻाल्हि खे। मुंहिंजा बि कुछ प्राइवेट इवेंट्स हुया त इन जे करे थोरो मौसम जी गड़बड़ आहे, पर को मसलो न आहे। असां जॾहिं सिंध म्यूज़िक में ईंदा आहियूं त सभु माण्हुनि खे बि एनर्जी अची वेंदी आहे, असांखे बि एनर्जी अची वेंदी आहे। त नाज़रीन, हर वीक वांगुरु हिन वीक बि असां सां तमामु प्यारा गेस्ट मौजूदु आहिनि। माशाल्लाह तमामु सुरीला आहिनि, टैलेंटेड आहिनि ऐं काफ़ी सारो कमु कयो अथऊं, लाइव म्यूज़िक में काफ़ी कमु कयो अथऊं। त तव्हांखे हुन गेस्ट सां मिलाईंदासीं। अचूं था हिकिड़ी नंढड़ी कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। अवां सभिनि खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार चऊं था। जीअं त ब्रेक खां पोइ मां कोशिशि कई हिकिड़ी त लतीफ़ साईं जो कलाम पेश कयो, छो जो मां चवां पियो काफ़ी टाइम खां सूफ़ी मां न ॻायो आहे। वरी इकरा जी बि इहा ई रिक्वेस्ट हुई त इकरा बि मूंखे चए पई त शिराज़ कुझु सूफ़ी कलाम ॿुधायो, त इन जे करे असां सूफ़ी कलाम तव्हांखे ॿुधाईसीं। इंशाल्लाह अॻिते बि असां खोड़ सारियूं शयूं तव्हांखे ॿुधाईंदासीं बि। ऐं जीअं त मां पहिरियां अर्ज़ु कयुमि त असां सां गॾु हमेशह हर वीक असां सां को तमामु प्यारो सुरीलो सिंगर असां सां मौजूदु हूंदो आहे। त अॼु बि जेको असां वटि गेस्ट मौजूदु आहे माशाल्लाह, हू पर्सनली हुनजो नालो बि ॾाढो प्यारो आहे वैसे त, पर हक़ीक़त ॻाल्हि कजे त तमामु सुरीलो आहे, तमामु टैलेंटेड आहे माशाल्लाह। ऐं सिर्फ़ु हिकिड़ो गुलूकार न आहे, बल्कि हिकिड़ो इंस्ट्रूमेंटल बि उहो कमु ॼाणींदो आहे माशाल्लाह सां। ऐं त घणी देरि तव्हांखे नथा करायूं, अॼु जे गेस्ट खे तव्हां सां मिल रहियूं था। त असां सां गॾु मौजूदु आहिनि शाहनवाज़
पप्पन जोखियो साहब। अस्सलाम वालेकुम। छा हाल आहे तव्हांजो? ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह। जी पप्पन भाई छा हाल आहे? ख़ुशि आहियो? सर मां तव्हांखे पप्पन ई चवंदुसि। जी बिल्कुलु। जो प्यार सां तव्हां ख़बर आहे असां सभु तव्हांखे पप्पन भाई चवंदा आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु। माशाल्लाह शाहनवाज़ भाउ ॾाढी ख़ुशी थी तव्हां आयो पंहिंजो क़ीमती टाइम कढी करे। महिरबानी। ऐं मुंहिंजी इहा ई कोशिशि हुई डे फर्स्ट खां जेको पंहिंजो एपिसोड कयोसीं हुन खां बाद वरी पोइ तव्हां वरी पंहिंजे कमनि कारनि में मसरूफ़ हुआ बिल्कुलु। त माशाल्लाह सभ खां पहिरियों असांखे ॾाढी ख़ुशी थी सन टीवी ते अची करे। जी 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 ॾाढो मज़ो आयो। हा उहो मां तव्हांखे वरी पुछंदुसि त मूंखे त होस्टिंग मिली तव्हांखे कीअं लॻी? ॾाढी ॾाढी ख़ुशी थी त तव्हां हिकिड़े वॾे नाले वारे फनकार असांजो बाबा उस्ताद माशाल्लाह माशाल्लाह असांजा उस्ताद आहिनि वॾा। जी 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 फर्ज़ंद आहियो मौला तव्हांखे सलामत रखे। माशाल्लाह ॾाढी दिलि ख़ुशि थी। न शाहनवाज़ भाउ तव्हां बि माशाल्लाह ॾाढा टैलेंटेड आहियो काफ़ी ऐं काफ़ी सुठो कमु कंदा आहियो। असां त सोशल मीडिया ते तव्हांखे ॾिसंदा आहियूं ऐं काफ़ी कुझु शयूं तव्हांजूं वायरल बि आहिनि माशाल्लाह सां। त अॼु वरी जेका असांजी महफ़िल थींदी नाज़रीन बि तव्हांखे ॾिसंदो वैसे बि तव्हांखे ॾिसी चुका आहिनि पर अॼु वरी थोरी असां सां नोक जोक बि थींदी शाहनवाज़ भाउ सां कुझु वरी कलाम बि ॿुधंदासीं त ॾाढो मज़ो अचिणो आहे। सवाल जवाब थींदा साईं सवाल जवाब अॼु इकरा तव्हां सां कंदी मां तव्हांखे गीत ॿुधंदुसि पहिरियों। हाज़िर हूंदी जी त शाहनवाज़ भाउ पहिरियों कलाम के पहिरियों गीत कहिड़ो था ॿुधायो? पहिरियों असांजो सऊदी जो प्यारो दोस्त आहे शबीर बुढ़ो साहब जी जेको असां सां सन टीवी ते गॾु ई आहे पर थोरो आउट साइड आहे। अच्छा अच्छा सो हुनजो गीत आहे हाणे पेश कयूं पिया। ठीकु आहे बिस्मिल्लाह। हाँ महणी हथ तो ते रखियो तू भी निकले को न जवान। हाँ महणी हथ तो ते रखियो तू भी निकले को न जवान। मीर बुढ़ा ही जान कई हाजिर तो बेदर्दता। तू जो बेवफा न थे रोनो पवे हा छो। तू जो बेवफा न थे रोनो पवे हा छो। जेड़े तेरे माण्हू आडो जेड़े तेरे माण्हू आडो झुकणो पवे हा छो। तू जो बेवफा न थे रोनो पवे हा छो। तू जो बेवफा न थे तोते हो मुझो नाज पे कदरा करना प्या ए नाज पे कदरा। तोते हो बे तोते हो मुझो नाज पे कदरा करना प्या ए नाज पे कदरा। तुझे कट हुजिया तानो सहनो न पवे छो। तू जो बेवफा न थे रोनो पवे हा छो। तू जो बेवफा न थे जन के हथ पिनी दोनों सीनो ताने हलंदो हुस्मा जन के हथ पिनी दोस्मा। तन जे कदमन में तन जे वनी कदमन बेहणो न पवे छो। तू जो बेवफा न थे रोणो पवे छो। तू जो बेवफा न थे
बुरड़े शबीर जी दिल थी दुखाई हथ सां ॿधी तोशी हुमराई बुरड़े शबीर जी दिल थी दुखाई हथ सां ॿधी तोशी हुमराई नत गीत दर्दन वारो नत गीत दर्दन वारो लिखणो पवे हा छो तुंहिंजो बेवफा न थिया रोणो पवे हा छो तुंहिंजो बेवफा न थिया रोणो पवे हा छो जहिड़े तहिड़े माण्हू आॾो जहिड़े तहिड़े माण्हू आॾो झुकणो पवे हा छो तुंहिंजो बेवफा न थिया रोणो पवे हा छो तुंहिंजो बेवफा सही वाह 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 वेरी नाइस अच्छा इहो ॿुधायो तव्हां माशाल्लाह एॾो सुठो था ॻायो इहो कुदरती आहे या वरी तव्हां सिखियो आहे न ज़हरीआणी उस्ताद त कबो ऐं उस्ताद खां बिना तव्हां सिखिया किथां वरिती माण्हू खे दिली इश्क हूंदो आहे पोइ वरी थोरो रस्तो वठंदो आहे उस्तादनि खां बिल्कुलु उस्ताद मुंहिंजा अब्दुल हमीद सेवाणी नथू ख़ान अच्छा अच्छा माशाल्लाह बिल्कुलु तमामु प्यारो जी जी माशाल्लाह शाहनवाज़ भाउ तमामु सुठी कोशिशि हुई माशाल्लाह मां सम्झा पियो हीउ तव्हांजो नओं सॉन्ग आहे हा नओं सॉन्ग आहे इहो सम्झो माना अञा कचो पको हुयो, पर तव्हां तमामु प्यारो निभायो ऐं शाइरी बि तमामु ज़बरदस्त हुई ॾाढो सुठो हुयो तमामु बहितरीनु कलाम हुयो ऐं शाहनवाज़ भाउ तव्हां खां खोड़ सारा सवाल बि थींदा बिल्कुलु बिल्कुलु ऐं तव्हां ईअं सम्झो त अॼु तव्हांजी टेस्ट बि आहे छो जो अॼु सवाल जवाब जो असां जेको आहे न मौज़ू रखियो आहे इकरा वटि त इकरा ॿियो को सवाल कुझु करणु चाहियो तव्हां तव्हां इहो ॿुधायो तव्हां शुरूआत जी सिखिया किथां वरिती ऐं कॾहिं खां वरिती सिखिया मूं केतिरो टाइम थी वियो आहे तव्हांखे स्कूल जे टाइम खां वठी तक़रीबन पढ़ंदा बचपन खां हुआसीं वठी ॿिए टे दर्जे में पढ़ंदा हुआसीं असांजो उस्ताद हूंदो ज़ुल्फ़कार अली सामचो अच्छा हा उस्ताद टीचर बि हुयो ऐं प्लस में क्लासिकल फनकार बि हुयो सही अच्छा अच्छा माशाल्लाह स्कूल में हा 14 अगस्त वग़ैरह थींदा हुआ त उस्ताद ॻाराईंदा हुया हुते स्कूल टीचर बि हुया हा स्कूल टीचर बि आहे म्यूज़िक बि सेखारींदा हा हिन वक़्तु उस्ताद असांजो मदर मॉडल में आहे राणीपुर अच्छा 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 उस्ताद मदर सां गॾु माना बेजमेंट आहे पर पहिरियां उनजा पंहिंजा स्कूल हुया सही 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 माशाल्लाह माशाल्लाह बचपन खां वठी तव्हांखे मतिलबु शौक़ु हुयो जी 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 कॉलर्स असां मौजूद आहिनि अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम जी अदा छा हाल आहे ठीकु आहियो किथां था ॻाल्हायो मुबशिर जानी बात करो सर से जी जी मुबशिर जानी जी जानी मुबशिर जानी जी भाई कैसे हैं आप तबीयत मिजाज कैसे हैं आपके हेलो आई थिंक कॉल ड्रॉप थी हुई है कॉल ड्रॉप थी हुई है तो शाहनवाज़ भाउ कॉलर्स भी असां सां कॾहिं कॾहिं गुफ्तगू कंदा आहिनि माशाल्लाह काफ़ी प्रोग्राम असांजो पसंदि कंदा आहिनि ॾाढो मज़ो ऐं माशाल्लाह इकरा जी होस्टिंग के मुंहिंजे कम खे सराहींदा आहिनि छोकी भाई त वैसे बि पुराणा फैन आहिनि पर जेके वरी कुझु तव्हां जहिड़ा स्पेशल गेस्ट ईंदा आहिनि त वरी असां सां हिकिड़ी फरमाइशूं बि कंदा आहिनि तमामु प्यारियूं प्यारियूं शाहनवाज़ भाउ तव्हां सां सवाल आहे त तव्हां म्यूज़िक टीचर पाण बि आहियो मुंहिंजे ख़्याल सां हा बिल्कुलु असीं कोरस खे सिखिया बि हुआसीं पंहिंजे हवाले सां जीअं नौकिरियुनि जे हवाले सां बि सिंपा में तव्हां बि हुयव हा हुयासीं अच्छा 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 यार ये त पोइ भलाई थी वई माना क्लासमेट थिया थी पाण हा बिल्कुलु कॉलर्स वरी असां सां मौजूद आहिनि वालेकुम सलाम मेहताब चाकरानी शेरपुर खां जी मेहताब साईं कीअं आहियो ख़ुशि आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह ख़ैर दुआ तव्हां ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह ॿुधायो प्रोग्राम एंजॉय कयो था जी जी प्रोग्राम ॾिसूं पिया पर वरी लाइट हली वई ओ अच्छा जी सर लाइट अच्छा हींअर माना तव्हां असांजी प्रोग्राम नथा ॾिसो डायरेक्ट तव्हां कॉल कई आहे असांजे प्रोग्राम ॾिसूं पिया न सर कॉल इन करे कई से नंबर उतां मिलायो से अच्छा अच्छा साईं वॾियूं महिरबानियूं लाइट वञे थी तॾहिं बि असांखे टाइम ॾियो था यार ऐं अल्लाह मुला तव्हांखे ख़ुशि हुजे यूट्यूब ते चैनल आहे तव्हांजो उनखे सब्सक्राइब करे छॾियो असां साईं वॾी महिरबानियूं जी जी थैंक यू असां सां गॾु तमामु प्यारा गेस्ट मौजूद आहिनि शाहनवाज़ भाउ पपन उर्फ पपन गुल का फरमाइश करणु चाहींदव तव्हां जी जी पपन साहब के बस चईंदासीं त पोइ मरो मास्टर मंज़ूर जो कलाम ॿुधाईंदा त महिरबानी थींदी साईं बिल्कुलु कोशिशि कंदा त बिल्कुलु साईं मेहताब भाउ वॾियूं महिरबानी तव्हांजी ख़ुशि हुजो आबाद हुजो जी शाहनवाज़ भाउ मतलब सिंपा में तव्हां बि हुयव हा बिल्कुलु अच्छा अच्छा सही सही त उते यार हिकिड़ी ॻाल्हि आहे त पोइ काफ़ी सारी शयूं मां स्पेशली उतां सिखियूं इलाही बिल्कुलु काफ़ी जी हा
ऐं जेका हुते नॉलेज ॾियनि पिया एक्चुअली उहा बेसिक नॉलेज हुई, बेसिक वारी अचण बि घुरिजे। हाँ बिल्कुल वो तो खैर हिकिड़ो ॿियो पैमाने ते कमु हली वियो, पर मां चवां पियो जेको माण्हू सिखिया थो वठे इहा बि वॾी ॻाल्हि आहे। बिल्कुल सही है, वॾी ॻाल्हि आहे। जी जी जी, त म्यूज़िक जी एक्चुअली मूंखे हितां ख़बर पई छो जो शाहनवाज़ भाई हीअ जेको असांजो मंच आहे न सिंध म्यूज़िक, मुंहिंजी पर्सनली इहा कोशिशि आहे त मां डायरेक्टर साहब सां बि हिन बारे में ॻाल्हायमि ऐं सॼी टीम सां ॻाल्हायमि, त मां चवां थो जेके असांजा नवां नौजवान सिंगर्स आहिनि काफ़िनि सां राब्तो बि आहे, त कोशिशि इहा आहे त उन्हनि खे इंट्रोड्यूस कयूं, उन्हनि जो टैलेंट ॿुधूं। माशाल्लाह तव्हां सिंपा में हुए त केतिरा टैलेंटेड छोकिरा हुया। बिल्कुल ॾाढा तमामु सुठा हुआ। हाँ उहा ई कोशिशि कंदासीं। कॉलर्स मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा छा हाल आहे? ठीकु आहियो? किथां था ॻाल्हायो? शुक्र आहे अल्लाह जो। कुंडली का ॻाल्हायां पियो, प्रदीप कुमार महाराज। प्रदीप कुमार जी। प्रदीप भाउ कीअं आहियो? ख़ुशि आहियो? शुक्र आहे, तव्हांजो प्रोग्राम ॾिसण माशाल्लाह बहितरीन आहे। साईं महिरबानी, वॾी वॾी महिरबानी। एंजॉय कयो पिया प्रोग्राम खे? एंजॉय करियो पिया। इहो तमामु सुठो प्रोग्राम आहे जो नवां नवां फनकार तव्हां घुराया था, उनजो टैलेंट वग़ैरह ॿुधायो त इहो तमामु सुठो प्रोग्राम आहे। साईं महिरबानी महिरबानी। तव्हांजो ईअं मोहबतूं हुजनि, साथ हुजे। का फरमाइश करणु चाहींदो? जी का फरमाइश करणु चाहींदो असांजे सिंगर खां? फरमाइश हिननि जो नओं गानो जेको हले पियो न उहो अगरि जेकर ॻाइनि था। साईं तव्हांजो नओं गानो जेको हले पियो त उहो ॿुधायो। जी जी सर बिल्कुल ॿुधायो। साईं ॿुधाईंदासीं प्रदीप भाउ, बिल्कुलु ॿुधाईंदासीं। ठीकु आहे ठीकु आहे। तव्हां ख़ुशि आहियो न? ओके 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 ओके, कॉल ड्रॉप थी वई। तव्हांजो नओं सॉन्ग साईं माशाल्लाह ॾिसो व्यूअर्स खे बि ख़बर आहे ऐं असांखे तव्हां ॿुधायो ई न। अच्छा उहो कहिड़े चैनल ते? सिन टीवी ते लॉन्च थियल आहे तव्हांजो? हाँ सिन टीवी ते हलियो आहे ऐं बाक़ी ॿियो वरी चैनल जे हवाले सां, कंपनी जे हवाले सां। अच्छा अच्छा अच्छा, मुस्कान जे हवाले। अच्छा पहिरियों प्रोजेक्ट तव्हां कॾहिं कयो? पहिरियों एल्बम तव्हांजो? पहिरियों एल्बम मुंहिंजो थियल आहे तक़रीबन 2013 में। 2013 में? अच्छा ऑडियो जो दौर माना जॾहिं बंदि थी वियो। जी 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 कार्ड जो शुरू थियो त असां बि मेमोरी कार्ड वारो। पर हिकिड़ो एल्बम असां बि कयोसीं ऑडियो दौर में। उस्ताद असांजो पांधन जोखियो साहिबु हूंदो, असां घणी मोहबत हूंदी। साईं वॾो नालो आहे। हा वॾी मोहबत हूंदी, असां सां वॾो प्यार हूंदो हुओ। जी जी, त काफ़ी सारो कमु ॿुधो बि आहे उन्हनि जो, काफ़ी सारो कमु कयो अथऊं उस्तादनि खां। हा उन टाइम असांखे आयासीं बाबा शमन अली मिराज साहिबु वटि हैदराबाद में सिखण लाइ, पर उन टाइम शिफ्ट थी आया कराची। सर न बिल्कुलु उस्ताद साईं वटि वरी टाइम बि घटि आहे। उस्ताद आयासीं पोइ मां पाण ई लॻो पियो हूंदो आहे पंहिंजी रिहर्सल घर में वेही करे, कुझु शोभी बाई खां सिखियो, कुझु तव्हां जहिड़े ॿाहिरनि खां सिखियो। मां ईअं ई माना पंहिंजो हिकिड़ो वंड जमा कयो आहे पंहिंजे हिसाब सां। माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे, सिखणु खपे। ईअं त उहे बि आहे, उमिरि जेतिरी आहे सिखण जी आहे। जेसिताईं इंसान सिखिया जो इल्मु जेको आहे त माण्हू ॼमण खां वठी पिंगे ताईं। कॉलर्स मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। छा हाल आहे? ठीकु आहियो? जी जी अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। किथां था ॻाल्हायो? केरु था ॻाल्हायो? शहजाद कोट खां आमना भट्टी। शहजाद कोट खां शहजाद कोट खां आमना था ॻाल्हाइनि। जी आमना कीअं आहियो? ख़ुशि आहियो? जी अदा असां ठीकु आहियूं, अल्लाह जो शुक्र आहे। स्पेशली तव्हांखे महिरबानी करणी हुई। जी 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 तव्हां अम्मी जी फरमाइश ते सॉन्ग चयो हुयो, प्रोग्राम असां न ॾिसी मस मस सोहणा मुंहिंजे घर आयो। जी हा मूंखे यादि आहे, मूंखे यादि आहे, कलाम बि यादि थी वियो आहे। यादि थी वियो। जी अदा छा आहे जो अम्मी असांजी न तव्हांजो शुरू खां प्रोग्राम ॾिसंदी आहे, सही आहे न? ऐं शहजाद कोट मां जेकी ॻाल्हियूं ईंदियूं न उहे असां सिस्टर ई कंदियूं आहियूं। जी 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 जी, अमड़ जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं ऐं अमड़ सां असांजे लाइ रिक्वेस्ट कयो त असांजे लाइ खोड़ सारियूं दुआऊं कयूं। असांजी अमड़ जी जी अदा अम्मी तव्हांखे दुआऊं ॾींदी आहे, तव्हांजो प्रोग्राम बि शौक़ सां ॾिसंदी आहे। अॼु हिकिड़ा हुजे तव्हांजो माशाल्लाह ॾाढो सुठो प्रोग्राम था कयो। महिरबानी। फरमाइश न आहे करणी, बसि असांजी दिलि ख़ुशि थी। तव्हां असांजी काल न आई तॾहिं बि असांजी फरमाइश पूरी कई अम्मी जे करे। पर मां चाहींदुसि त तव्हां का फरमाइश कयो, छो जो असांखे ॾाढी ख़ुशी थी त तव्हां ख़ुशि थिया हो। बिल्कुलु अदा असां वरी तव्हांखे तमामु ॾुखिया सॉन्ग था चऊं न शायदि। चलो मां पंहिंजी दिलि सां तव्हांखे को सॉन्ग ॿुधाईंदुसि एंड में इंशाल्लाह। जी जी। अच्छा पोइ अदा अहमद मुग़ल जो कोई सॉन्ग ॿुधायो जेको तव्हांखे। अहमद मुग़ल साहब जो सॉन्ग मां ॿुधाईंदुसि, मां ज़रूरु ॿुधाईंदुसि। जी जी महिरबानी महिरबानी। जी हिन सां गॾु वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो, त अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ केॾांहुं न वञो, असां सां गॾु हुजो। वेलकम बैक नाज़रीन। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार चऊं था ऐं मज़ेदार भलीकार चऊं था साईं। मूंखे त ॾाढो मज़ो थो अचे शो में ऐं तव्हांखे ख़बर आहे त मां पर्सनली बि पाण इंजॉय कंदो आहियां खोड़ सारो, छो जो गेस्ट कुझु अहिड़ा असां वटि अची वेंदा आहिनि माशाल्लाह जेके खोड़ सारो असांखे एंटरटेन कंदा आहिनि गीतनि जे हवाले सां, शाइरी जे हवाले सां।
त पपन भाउ दिलि सां ॾाढी ख़ुशी थी आहे मूंखे तव्हां मुंहिंजे शो में आयो माशाल्लाह भलीकार आहे तव्हांखे बाक़ी सवाल इकरा कुझु पुछणु चाहियो तव्हां अच्छा इहो ॿुधायो छा नालो आहे तव्हांजो मां नालो भुलिजी वई पपन तव्हां चई छॾियो प्यार सां जी पपन साहब इहो ॿुधायो त तव्हांखे लाइव गानो ॻाइण में घणो तरजीह ॾींदा आहियो या वरी रिकॉर्डिंग में लाइव असां लाइव 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 रिकॉर्डिंग जेकी बि मज़ो आहे फनकार जो डाज लाइव ॻाइण हाय हाय साईं वॾी ॻाल्हि कई अथव ऐं हक़ीक़त आहे त लाइव ॻाइण वारो ई एक्चुअली फनकार आहे बिल्कुलु बिल्कुलु इहो ई आहे रिकॉर्डेड त हर कोई ॻाए थो हर कोई ॻाए थो वञे हा टुकड़ो टुकड़ो करे राग जी जी हा बिल्कुलु बिल्कुलु फनकार जी असल ख़बर ई लाइव शो में ई पवंदी आहे लाइव हा लाइव ॻाइण में हा लाइव जी 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 सही ॻाल्हि आहे बिल्कुलु त हिननि जी आदत आहे मुंहिंजी ग़लती कढण जी हर शइ में असल में इकरा सां मुंहिंजी नोक जो ग़लती रहंदी आहे माशाल्लाह पर अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम हाय सलाम वालेकुम खुश आयो अल्हम्दुलिल्लाह साईं शहदाद कोट को हिम्मत अली खुश्क हिम्मत अली बा शहदाद कोट खां माशाल्लाह तव्हां बि ख़ुशि हुजो शहदाद कोट वारा बि ख़ुशि हुजनि कीअं आहियो ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजी दुआनि सां ॾिसी रहिया आहियो हिन वक़्तु असांखे माशाल्लाह असां टीवी ते वेठा आहियूं ॾाढा पसंदि कयूं था तव्हांखे महिरबानी साईं महिरबानियूं अल्लाह ताला तव्हांजी जोड़ी सलामत रखे इलाही आमीन ॿियो ख़ैर आहे बिल्कुलु ठीकु लॻा पियो अल्हम्दुलिल्लाह साईं खुश आहियो बिल्कुलु ठीकु ठाक जी जी सभु ठीकु लॻो पियो शो एंजॉय कयो पिया असांजो जी साईं असांजो शो एंजॉय कयो पिया साईं एंजॉय कयूं था त ॻाल्हायूं था न तव्हां सां पसंदि आयो साईं इहा ई ॻाल्हि आहे जी का फरमाइश करणु चाहींदो फरमाइश भाउ कलाम ॿुधायो सफ़ा भलो हुजे ईअं ठॻा ठुक हा साईं हिम्मत साईं तव्हांखे अहिड़ो ज़बरदस्त कलाम हींअर ॿुधाईंदासीं ठीकु ठीकु महिरबानी महिरबानी साईं वॾी वॾी महिरबानी तव्हांजी महिरबानी इकरा माशाल्लाह शहदाद कोट खां काफ़ी कॉल्स थी अचनि माशाल्लाह सां माशाल्लाह बसि अल्लाह जो शुक्र आहे असांजो प्रोग्राम माण्हू ॾिसनि था ऐं इन ई तरह सां असांजी कोशिशि आहे त माण्हुनि खे एंटरटेन पर कयूं व्यूअर सां इहा ई रिक्वेस्ट आहे ॾिसो शहदाद कोट वारा असांखे खोड़ सारो प्यार ॾिनि था अदियूं असांजूं अमड़ियूं असांखे ॾाढो प्यार थियूं ॾियनि भाइरा असांखे ॾाढो ॾिनि था असांजे शहर वारा किथे आहिनि सखर वारा शिकारपुर वारा हैदराबाद वारा काॾे विया था न उहे बि ॾिसंदा हूंदा उमेद आहे हा बिल्कुलु ॾिसंदा हूंदा बिल्कुलु जी पपन भाउ जी साईं शाहनवाज़ भाउ ऐं तव्हांजो नालो आहे पर मां वरी अर्ज़ु कंदुसि त पपन तव्हांखे प्यार सां चवंदा आहियूं बिल्कुलु बिल्कुलु ऐं मां चवां थो हिकिड़ो दमदार गीत थी वञे छो जो व्यूअर्स बि असांखे चयो आहे त को ख़ूबसूरत कलाम ॿुधायो इंशाल्लाह ख़ूबसूरत नई शाइरी आहे असांजो मुंहिंजो पुराणो शाइर आहे जंहिंजो मुंहिंजो मशहूरु गीत बि आहे भली लोक रुसे दर सां अच्छा उन जो गीत आहे नओं जी न्याज़ अतार साहब जो साईं जी जी ॿुधायो तूं ॾिसण में थोरी सावरी वसबन में सुठी छोकिरी थोरो आहे रिस्की कलर हम वफ़ादार मुश्किल हम वफ़ादार मुश्किल कलर तूं ॾिसण में थोरी सावरी वसबन में सुठी छोकिरी वो थोरो आहे रिस्की कलर हम वफ़ादार मुश्किल कलर ओ वफ़ादार मुश्किल कलर थोरी रंग दिया तूं मोटारी पर डिमांड मूं वटां वधारी थोरी रंग दिया तूं मोटारी पर डिमांड मूं वटि थई वधारणी कपड़ी
बन में सुठी छोकरिया थोरी रोगर्स की कलर परम फादारा मुश्किल कलर परम फादारा मुश्किल कलर थैला रवांगे मांगिए दी थैला रवांगे आई मासूम रवांगे रूह में वही सफा तू गिरिया बस बन में सुठी छोकरिया थोड़ा आवेर की कलर हम फादारा मुश्किल कलर हम फादारा मुश्किल कलर यानी न्यास हकार यानी न्यास हकार खुदा सावेरा मानू थई बावफा ओ जाने न्यास हकार खुदा सावेरा मानू थई बावफा यानी न्यास हकार खुदा सावेरा मानू थई बावफा मूले जन सोन जी तू परिया मूले तू ओ मूले जन सोन जी तू जरिया बस बन में सुठी छोकरिया थोड़ो गर्स की कलर हम फादारा मुश्किल कलर हम फादारा मुश्किल कलर तू ॾिसण में थोड़ी सावरिया बस बन में सुठी छोकरिया थोड़ो वो थोड़ो आगे रिस्की कलर हम फादारा मुश्किल कलर हम फादारा मुश्किल कलर हम फादारा मुश्किल कलर वेरी नाइस माशाल्लाह माशाल्लाह जबरदस्त जबरदस्त साईं इहो रिस्की वारो जो लफ़्ज़ विधो था मूंखे त शाइरी ॾाढी वणी हक़ीक़त में ऐं इहो ॿुधो बि आहे असां त जेके आहे छो जो मां पंहिंजी ॻाल्हि कयां त घर में मुंहिंजो वरी सभिनि खां कलर जेको आहे मतिलबु थोरो सांवरो आहे त मां इन ॻाल्हि ते ॾाढो ख़ुशि थींदो आहियां ऐं अम्मी बाबा वारा प्यार बि घणो मूंसां ई कंदा आहिनि ऐं हक़ीक़त रंग ते न हूंदो आहे केरु आशिक़ पंहिंजे हिकिड़े शाइर पंहिंजो मतिलबु हिकिड़े हिसाब सां ॻाल्हि कई आहे कहिड़ो बजे सोना वसपन जो सोना होने के ते बजे वसप सोना वजन सॾो होने के दिल जी ॻाल्हि हूंदी आहे इंसान जी दिल ॾाढी प्यारी हुजे कॉलर्स मौजूद आहिनि असां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू जी अदा छा हाल आहे ठीकु आहियो बाबा ख़ैर तव्हां ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक किथां था ॻाल्हायो केरु था ॻाल्हायो मां हाजी शम्स मीर जो थो ॻाल्हायां मदीने पाक खां जी 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 तव्हां था ॻाल्हायो हाजी शम्स मीर साहब जेके मदीने खां असांखे हमेशह कॉल कंदा आहिनि माशाल्लाह असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहिनि जी जी बिल्कुलु कीअं आहियो तव्हां ठीकु लॻा पिया माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो प्रोग्राम हले थो ॾिसूं था वेठा महिरबानी महिरबानी कीअं लॻो प्रोग्राम तव्हांखे फर्स्ट क्लास थैंक यू अल्लाह भाई तव्हां ख़ुशि रखे आमीन महिरबानी का फरमाइश है हाजी साहब जी जी तव्हांखे फरमाइश माग में कई ॿिनि माण्हुनि जी कोयारी राग में न कोयारी राग त सदा ॿुधायो पर हिकु चयो मां महबूब उमीद जे पे नारे ॿियो रियाज़ हुसैन अब्बासी जी असां दावत करे चुका आहियूं सिन टीवी ते वरी बि असां उन्हनि खे इन्विटेशन मोकिलियो आहे इंशाल्लाह जल्दी उन्हनि खे घुराईंदासीं इंशाल्लाह ॿी ॻाल्हि ॿुध न जी ॿुधायो तव्हां ख़ुशि रखे मां हरम पाक में तव्हांजा सलाम पढ़िया आहिनि अरे बाबा माशाल्लाह अल्लाह मौला तव्हांखे वॾी ॼमार अता करे महिरबानी साईं ॻाल्हि ॿुध न जी साईं वॾी महिरबानी हाजी साहब ईअं ई तव्हांजो मोहबतूं जिन ईअं ई दुआऊं जिन माशाल्लाह तव्हां अहिड़ी जॻह ते आहियो त इन खां वधीक ॿियो कुझु बि न आहे तव्हां दिलि सां असांखे यादि बि कयो था
त ख़ुशि जो आबाद जो मदीने वारो पाक साईं सभिनि खे ख़ुशि रखे आबाद रखे। आमीन आमीन। जी शाहनवाज़ भा कॉलर्स आहिनि असांजा मदीने पाक खां कॉल कंदा आहिनि ऐं हर शो में कॉल कंदा हर शो में माशाल्लाह कॉल कंदा कोयारी राग जा वॾा फैन आहिनि। हा माशाल्लाह रागनि जी बि ख़बर आहे हिननि वटि। असांजे वटि जेके कॉलर्स आहिनि न हिन मंच ते उहे माशाल्लाह उहे बि सुरीला आहिनि। शायरी जी ॾाढी नॉलेज आहे असांखे बि एतिरी ख़बर न आहे माशाल्लाह कॉलर्स खे ख़बर आहे उहे जो ॾाढा इल्मदार माण्हू। जी जी बिल्कुलु म्यूज़िक लवर त आहिनि पंहिंजी सिंधी आवाम त बिल्कुलु 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 मौसीक़ी सां जुड़ियल आहे। मां ईअं सम्झंदो इहो त आहे। जी इकरा सवाल जवाब तव्हां अच्छा तव्हां इहो ॿुधायो तव्हांखे मतिलबु तव्हां सिर्फ़ु सिंधी में ॻाईंदा आहियो या सराइकी उर्दू ॿियनि ज़बानुनि में बि ॻाइणु पसंदि आहे तव्हांखे? उर्दू ॻाईंदा आहियूं सराइकी ॻाईंदा आहियूं। माशाल्लाह ज़बरदस्त। तव्हांखां उर्दू ऐं सराइकी बि ॿुधंदासीं साईं। हा बिल्कुलु बिल्कुलु जी ज़रूरु ॿुधंदासीं ज़रूरु ॿुधंदासीं। ज़बरदस्त ही गीत त तव्हां ॾाढो ज़बरदस्त ॿुधायो ऐं इहो वायरल बि ॾाढो वञे। अलावा तव्हांजी छा मसरूफ़ियत आहे? मुंहिंजी हिते प्रॉपर्टी जो कम भी कंदो आहियां। प्रॉपर्टी आहे पंहिंजी माशाल्लाह ज़बरदस्त। शादी रहंदा आहियूं असां। अच्छा बंद कई में बस पंहिंजी यार हा चलो ठीक है तव्हां चई छॾियो पर मां चवां थो बंदि कई में न म्यूज़िक जेका आहे मुंहिंजी ज़िंदगी आहे उहा त बिल्कुलु आहे। म्यूज़िक जे हवाले सां त उहा हर टाइम असां हिनखे टाइम ॾींदा वेठा। हा बिल्कुलु बिल्कुलु कॉलर्स मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा छा हाल आहे? ठीकु आहियो? अमन मान दो तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। किथां था ॻाल्हायो? केरु था ॻाल्हायो? ये अशमत अली तालपुर करान सोबे दरो। अशमत साहब। अशमत साहब जी 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 अदा शो एंजॉय कयो पिया असांजो। हेलो हेलो साईं जेको शाहनवाज़ साहब वेठो आहे न इहो मुंहिंजे ॻोठ जो ई आहे। अच्छा माशाल्लाह साईं। अच्छा हा हिन जो उस्ताद जेको आहे गुस्ताव खान पियो उन मूंखे पाण पढ़ायो आहे। अच्छा वाह वाह जी जी साईं कुझु कचहरी कयो आहे हालत साईं कीअं ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? साईं खे ॾियो सर। जी जी ॾिनो सर। कहिड़ा हाल ख़ुशि आहियो? हेलो सलाम सर। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल दादा ख़ुशि आहियो? अमन मान दो तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो सर? जी 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 अल्हम्दुलिल्लाह। जी साईं उस्ताद साहब है मुंहिंजो पाण उस्ताद आहे सर। माशाल्लाह साईं तव्हां बि ॻाईंदा आहियो छा साईं? माशाल्लाह। न सर मां मगर मादल में पढ़ंदो हुउमि साईं बि हुते पढ़ाईंदो। हा अच्छा बिल्कुलु बिल्कुलु साईं उस्ताद असांजो अबोम आहे। साईं वॾी वॾी महिरबानियूं कॉलर्स असां मौजूदु हुया ऐं तव्हांखे सुञाणनि पिया तव्हांजा क्लासमेट बि आहे माशाल्लाह माशाल्लाह ऐं इहा ई मोहबत आहे ॾिसो था एक्टिव आहे आवाम असांजी अॼु उन्हनि खे ख़बर आहे त बाबा शाहनवाज़ भाउ अॼु असांजो सिंध म्यूज़िक में आयो आहे माशाल्लाह साईं ख़ुशि हुजो आबाद हुजो। शाहनवाज़ साहब सां खोड़ सारी कचहरी बि थींदी गीत बि ॿुधबा ऐं कॉलर सां बि कचहरी थींदी रहंदी। इन सां गॾु ई वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो। अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ केॾा न वञो असां सां गॾु हुजो। वेलकम बैक नाज़रीन सिंध म्यूज़िक जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार कयूं था ऐं माशाल्लाह असां सां गॾु ॾाढा सुठा गेस्ट मौजूदु आहिनि शाहनवाज़ पपन साहब ऐं माशाल्लाह तव्हां सुठा गीत बि ॿुधा ऐं ख़ूब सारे हाणे अञा तव्हांखे हिकिड़ा भला भला गीत ॿुधाईंदासीं। तव्हां ॿुधायो बिल्कुलु इकरा बि ॿुधाईंदी मां बि ॿुधाईंदुसि ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे माशाल्लाह तव्हांजो नालो यादि थी वियो इकरा खे साईं। न त मूंखे कंहिं गेस्ट जो नालो यादि न थींदो। अच्छा 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 इहा बि शाबाश आहे। शाहनवाज़ भाउ मज़ो ख़बर अथव छा आहे असुल ॻाल्हि इहा आहे त असां हिन शो खे माना पंहिंजे घर वांगुरु एंजॉय कंदा आहियूं। मज़ो बि तॾहिं थींदो आहे। बिल्कुलु ईअं ई थिए न। जेके बि गेस्ट ईंदा आहिनि न असां वटि ईअं ई चवंदा आहिनि त यार असां फील ई न कयोसीं त असां को शो कयूं। ख़ुशी जो माहौल हूंदो त अॻियनि खे पसंदि ईंदो न। सुठो लॻे न। उहा ॻाल्हि बि आहे घर में रोज़ राड़ो हूंदो त पोइ ॿिए खे कॉलर्स मौजूदु आहिनि असां सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं करारन ख़ुशि आहियो ख़ैर? अल्हम्दुलिल्लाह साईं तव्हां ॿुधायो कीअं आहियो ख़ुशि आहियो? अल्लाह मालिक जी महिरबानियूं। केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो? सैफल खान मरी ॻोठ सिरवारी ज़िलो सांगड़ साईं। अच्छा सांगड़ मां पिया ॻाल्हायो? जी साईं जी जी साईं माशाल्लाह शो एंजॉय कंदा आहियो असांजो? हा साईं शो ॾाढो तमामु बहितरीन पियो हले। जी महिरबानी। ऐं आदो पंहिंजो पपन ईंदो रहंदो आहे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में। हा साईं पपन खे केरु न सुञाणे। पर अॼु जेका शाइरी जेका ॿुधाए त मूंखे पसंदि कान्हे। तो तव्हांखे पसंदि न आई? हाणे हाणे पसंदि ईंदी था। तव्हां पसंदि ॿुधायो कहिड़ी ॿुधायो तव्हांखे? ॿुधाए ॼाणे या मां भाई जो को ॿुधाए छॾे। बिल्कुलु बिल्कुलु ॿुधाईंदासीं। साईं तव्हांजी पसंदि कहिड़ी आहे? संगत खे बि राज़ी करिणो आहे। तव्हां पंहिंजी पसंदि ॿुधायो। तव्हांखे पंहिंजी पसंदि जी ॿुधायूं था। हेलो हा महिरबानी 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 अल्लाह ख़ुशि कनि साहब। आमीन आमीन महिरबानी वॾी वॾी महिरबानी वॾी वॾी महिरबानी।
साईं शायरी मूंखे त ॾाढी पसंदि आई, अलाए जो भाउ खे पसंदि आई। बस वो बस हर कंहिंजी पंहिंजी हिकिड़ी चॉइस पंहिंजी पंहिंजी पसंदि आहे। मां उहा ई ॻाल्हि कई, मां जॾहिं चयुमि त शायरी हिकिड़ो माना महबूब खे डेडिकेट कबो आहे, त उहा उन्हनि जो हिकिड़ो ख़्यालु आहे। बिल्कुलु त ज़रूरी न आहे सभिनि खे कंहिंखे दुखायल पसंदि आहे, कंहिंखे रोमांटिक पसंदि आहे, त कंहिंखे कुझु अक्सर घणी वारी आऊं उस्ताद सावरे अच्छे जो ज़िक्र बि हले न। सावरो अच्छो त हलंदो रहंदो आहे। जी 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 पपन बा त ॻाल्हि उहा पिया कयूं त असां एंजॉय कंदा आहियूं। उहा ॿी ॻाल्हि आहे त डायरेक्टर साहब खां दड़का मिलंदा आहिनि, पर वरी बि हू बि सम्झी वेंदा आहिनि त यार वाकई बिल्कुलु हुजे एंजॉयमेंट बि हले, पंहिंजो राग रियाण बि हले माशाल्लाह सां। अच्छा ये ॿुधायो तव्हां स्टेज ते परफॉर्मेंस कई आहे कॾहिं? काफ़ी मरतबा। अच्छा, उनमें का मुश्किल पेश आई तव्हांखे? न माशाल्लाह ज़बरदस्त। खुलियो गई। अच्छा पपन भाई, कोई अहिड़ो वाक़ियो माना कॾहिं अहिड़ी का तंगी अची वई हुजे या कोई अहिड़ो डिफिकल्ट, छो जो सभिनि सां मोमेंट्स लाइफ में गुज़रंदा आहिनि? बिल्कुलु बिल्कुलु। उहो शेयर कयो असां सां। अलाह तक़रीबन अहिड़ी का शइ नथी आहे। अच्छा थींदी बि कोन आहे इंशाअल्लाह। उहा असांजी दुआ आहे, बिल्कुलु न थिए, पर किथे किथे तकलीफ़ अची वेंदी। तकलीफ़ हुजे, जंहिं कार कम में तकलीफ़ न हुजे त कहिड़ो आहे? उहो कहिड़ो कमु? तकलीफ़ त आहे, थोरी घणी स्टार्टिंग में इलाही शयूं थींदियूं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। किथे किथे वेंदा आहियूं, किथे ईअं काफ़ी फनकार हूंदा आहिनि, सॼी सॼी राति इंतज़ारु करिणो पवंदो आहे, वेही वेंदा आहियूं। इहो ई आहे। किथे किथे ख़ाली मोटी बि ईंदा आहियूं। हा इहा ई ॻाल्हि मां एक्चुअली चवण पियो चाहियां त आर्टिस्ट जेका आहे फनकार घणा थी आहे, वेही वेही पूरे पसीने निकिरनि। इन कम में स्ट्रगल इलाही करिणो पवंदो आहे इंसान खे, तकलीफ़ ॾाढी आहे। बिल्कुलु पपन भाउ, मां उहो ई अर्ज़ु थो करणु चाहियां ख़ासि करे व्यूअर्स खे, जेके असांजा यंगस्टर आहिनि, जेके पंहिंजे सिंध मौसीक़ी सां लव करनि था पंहिंजो, त हक़ीक़तन मूंसां बि इहे का ज़िंदगी में काफ़ी अहिड़ी सिचुएशन्स थी गुज़रियूं, छो जो माण्हुनि खे ईअं लॻंदो आहे बाबा असां जेको आहे वेही करे असां अहिड़ो कुझु बि न स्ट्रगल कयो आहे। न सही न वॾो स्ट्रगल कयो, जेका तव्हां ॻाल्हि कई असांजे फननि में वॾी तकलीफ़ूं आहिनि। वॾी तकलीफ़ूं आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं थियो आहे, ॾियणी पवंदी आहे इन फील्ड में। कॾहिं कॾहिं ईअं थियो आहे त मतिलबु कराची मां असां इंटीरियर साइड वेंदा आहियूं पंहिंजे, त पोइ जेको आहे सो हुते प्रोग्राम ख़तम थी वेंदो आहे, डिले थी वेंदो आहे, त ॾाढी तकलीफ़ अची वेंदी आहे। मोहबत सां घुराइनि था ऐं वरी उन्हनि खे माना इनकार बि नथा करे सघूं, चवनि था बाबा हे हाल आहे, हाणे छा कयूं? बिल्कुलु आहे फनकार त हूअं बि मोहबत जो सफ़ीर आहे, मोहबत प्यार कुर्ब जो मुखियो आहे। हा हा, बाक़ी त प्यार घणो आहे। हा बिल्कुलु, इज़तूं मोहबतूं इलाही आहिनि। असां चवंदा आहियूं त पैसो न मिले पर मोहबत इज़त मिले, उहा मोहबत वॾी शइ आहे। बिल्कुलु मोहबत मिले, पैसो बि मिले, पैसो त माण्हू जी कमज़ोरी थी वई आहे अॼुकल्ह, पर पैसो बि इज़त वारो नी। हा बिल्कुलु बिल्कुलु, महिनत वारो, महिनत। जी पपन भाउ, हींअर हाणे कुझु छा कहिड़ो गीत ॿुधाईंदो? हे तमामु नाले वारो साईं शाइर आहे, गादी नशीन आहे, साईं इज़हार अली शाह। अच्छा, सूफ़ी कलाम आहे। हा सुठी शाइरी तमामु। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह ॿुधाइजो। ओला हलकाई मूलिया पाए, ॾिसण में ॾोह कोन आहे, हलकाई मूलिया पाए, ॾिसण में ॾोह कोन आहे, भली दुनिया जिए भाए, ओ भली दुनिया जिए भाए, ॾिसण में ॾोह कोन आहे, ओ लिकाई मूलिया पाए, ॾिसण में ॾोह कोन आहे, अला लिकाई मूलिया पाए। ॾिठे चंड सां थियनि ईदूं, मिलाई जे मिठा दीदूं, ॾिठे चंड सां थियनि ईदूं, ॾिठे ॾींहं सां ॾिठे ओ ॾिठे सां चंड थियनि ईदूं, मिलाई जे मिठा दीदूं, निमी नेड़न सां हसीना है, ओ निमी नेड़न सां हसीना है, ॾिसण में ॾोह कोन
है ओ लिकाई मोलिया पाए ॾिसण में ॾोको न है ओ लिकाए मोलिया पाए सबब कहिड़े सणी है कर ओ विसारो तो वरी बेहतर सबब कहिड़े सुणी है कर सबब कहिड़े सुणी है कर ओ विसारो तो वरी बेहतर बुझी गणती चवां गाए बुझी गणती चवां गाए ॾिसण में ॾोको न है ओ लिकाई मोलिया पाए ॾिसण में ॾोको न है अल्लाह लिकाई मोलिया पाए अंगण इज़हार जे ईंदे खुशी तोहफ़ा करे ॾींदे अंगण इज़हार जे ईंदे अंगण इज़हार जे ईंदे खुशी तोहफ़ा करे ॾींदे लबन गलड़ा किची लाहे लबन गलड़ा किची लाए ॾिसण में ॾोको न है ओ लिकाई मोलिया पाए ॾिसण में ॾोको न है अल्लाह लिकाई मोलिया पाए ॾिसण में ॾोको न है भली दुनिया जिए भाए ओ भली दुनिया जिए भाए ॾिसण में ॾोको न है ओ लिकाए मोलिया पाए ॾिसण में ॾोको न है अल्लाह लिकाई मोलिया पाए ॾिसण में ॾोको न आहे हाँ तमामु सुठी शाइरी आहे भले लिकाइनि असां ॾिसंदासीं माशाल्लाह सूफ़ी शाइरी वरी जेको आहे न उहा वरी आम माण्हुनि खे सम्झ में घटि ईंदी आहे में वॾा डीप अल्फाज़ हूंदा आहिनि बिल्कुलु लफ़्ज़ सुठनि शाइरनि जी वरी लफ़्ज़ अहिड़ा लुक में हूंदा आहिनि माना ही त माना मुर्शिदनि जी नज़र था कयूं न हाँ बिल्कुलु बिल्कुलु सुभान अल्लाह माशाल्लाह कॉलर्स मौजूद आहिनि इकरा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदियाली मदद हक मौजूद जी जी छा हाल आहे ठीकु आहियो अभी खैर लगो अंसार खुद तो मैं आदि करा गुलशन आदि कराची का जी जी बिल्कुल सुनिया तो से तो असा ताजी आवाज खाई मेहरबानी तमा सुनियान तो आसाम सिंधी या पुराना कलर है चिराज बा जी जी बिल्कुल पुराना कॉलर आयो असा के हर शो में माशाल्लाह याद कंदा आयो ताजी मेहरबानी आ मेहरबानी सजी होटल ता मुजी तमा के दिसे पई सभई सलाम प्या देन तमा के असा को सुठो वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम साईं खोसो साहब मां ता के एकड़ो अर्ज तो करण चाहया मेहरबानी बतायो मां ता दे आयो होटल दे पर ता जो होटल मिले ही न पे यार मुके जी गुलशन अदीद में आयो ता मुके मिलो ही न पे होते गुलशन अदीद सती टूल प्लाजा सामो मुझे होटल आ मिठा बस हाने समझी साडे वरी इंदुस मां इंशाल्लाह हां सती टूल प्लाजा सामो मुझे होटल आ बस अति पुछा कनो टूल प्लाजा रा बुधाइन वंसार को किथे आ बस साईं हाने वरी पुछदा से इंशाल्लाह पूरी टीम पुछदा सी ता मां तमा गानो बुधाइन मिठा बुधायो बुधायो जल्दी बुधायो असा शिकन जियो ता कई लगिया ले जो तड़ियो प्योई लगिया
असां चिकन जी उता कई लॻिया जो असां ते तड़ियो पियो ई दगिया न कंहिंखे सतायूं न कंहिंखे ॾुखायूं न कंहिंजी कंदाऊं असांखे गिलाऊं अलॻि पंहिंजो रस्तो अलॻि पंहिंजो दगिया जो असां ते तड़ियो पियो ई दगा। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। बस उन जॻह वारनि खे अलाह साईं हिदायत ॾे छो था सड़नि था ते एतिरा प्यारा माण्हू आहियो। महिरबानी महिरबानी जी पपन भाउ माशाल्लाह। ॾिसो था कॉलर सां ॾाढो प्यार ॾींदा आहिनि यार। खोसो साहब इन असांजा गुलशन अदीद में इन्हनि जो चांहि जो होटल आहे माशाल्लाह। डेली हिन टाइम कॉलर आहे न माशाल्लाह, हर शो में असांखे फोन कंदा आहिनि ऐं ॾाढो प्यार ॾींदा आहिनि। हा लाइव ॾिसंदा हूंदा माशाल्लाह। जी जी बिल्कुलु बिल्कुलु जी पपन भाउ सवाल त तव्हां करण आयो। सवाल कयो। सॼा सवाल मां त न कयां, तव्हां बि कयो। खोड़ सारी कचहरी भी तव्हां सां कंदासीं, खोड़ सारा गीत भी ॿुधंदासीं ऐं अचूं था हिकिड़ी नंढड़ी कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक नाज़रीन। एक दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार चऊं पिया। उम्मीद कयूं था शो एंजॉय कंदा हूंदव, बिल्कुलु कंदा हूंदव छो जो मां पाण बि एंजॉय कयां थो, इकरा बि एंजॉय करे थी, इकरा सां नोक जोक बि हले थी, इकरा खे तंग बि कयां थो, इकरा वरी पपन भाउ जे गाननि जो मज़ो बि वठे थी। चए थी अॼु सवाल जवाब मां कंदसि पर हाणे विसरी विया त सवाल जवाब, त मां चाहियां थो वरी को सवाल कयो तव्हां पपन भाउ सां। अच्छा मां इहो सवाल करणु चाहींदसि त तव्हां अगरि गुलूकार न हुजो आहे त तव्हां छा तव्हांजो छा खाबो हिन खां अलावा? वॾो सवाल जॾहिं आउं राग जी फील्ड में हुयासीं त बिल्कुलु मां बाइकिनि जो कमु बि कंदो हुउसि। अच्छा पर उहो छॾे न हुउसि वो माना कम सिखियल आहे, तव्हांखे इहो शौक़ जागी सिखियल बि आहियां सॼो। सुठी ॻाल्हि आहे साईं, ॾिसो मज़दूरी करण बि सुठी ॻाल्हि आहे। बिल्कुलु उहो त कमु को हर्ज न आहे। पोइ वरी मुंहिंजा नंढा भाइर आहिनि, उन्हनि खे माशाल्लाह दुकान बि आहे हिकिड़े हिते गुलशन में ॾींदो आहे जी, ॿियो ॾें ॻोठ ॾे आहे पंहिंजो कारोबार आहे। हा बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे माशाल्लाह। असां बि त आहियूं, असां हिते होस्ट हूंदा आहियूं त घर में असां घर जा कम कंदा आहियूं। हर इंसान आहे कम त हलंदो रहंदो आहे ज़िंदगी में। हिकिड़ो इश्क आहे ॻाइणु, कुदरती ॾात आहे असां जंहिंखे ॾे, हर कंहिंजे वस जी ॻाल्हि त न आहे। ऐं इहा मां चवंदो आहियां जंहिंखे मौसीक़ी पसंदि आहे उहो बि वॾो ख़ुशनसीब आहे। हा साईं वॾी बिल्कुलु। अच्छा इन खां अलावा तव्हांखे एक्टिंग जो शौक़ु आहे? न अहिड़ो त ॿियो त फ़िलहालु न आहे। अच्छा हिकिड़ी मां ई आहियां जेके एक्टर सिंगर होस्ट ठहण जो माशाल्लाह सभिनी शयुनि जो शौक़ु आहे। हिकिड़ा एक्चुअली एक्ट्रेस आहे साईं माशाल्लाह, काफ़ी ड्रामास बि अथसि, सॉन्ग बि कयो अथऊं हिकिड़ो माशाल्लाह। हा त पर असां तव्हां वांगुरु न आहियूं, असां अञा स्टार्ट था कयूं इंशाल्लाह, उम्मीद आहे। बिल्कुलु बिल्कुलु को मां जे पेट में कोन सिखी आयो ईअं। सही ॻाल्हि आहे। हा बिल्कुलु हर को महिनत कंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। प्रैक्टिकल वरी मूंसां कयो अथऊं ॻाइण जो माशाल्लाह। माना स्टार्ट में माना वॾी ॻाल्हि आहे, मुंहिंजे लाइ वॾी छा खपे। पपन भाउ कहिड़ो गीत हाणे कहिड़ो गीत ॿुधाईंदो तव्हां असांखे? बसि हे आउं डेडिकेट कयां थो इकरा खे, मुंहिंजो तमामु मशहूरु गीत जो हले थो फेसबुक ते बि। तव्हांजो गीत ॿुधूं था पर कॉलर्स असां सां मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं तव्हांखे सुञातोसीं, वरी बि तारुफ़ कराए छॾियो साईं। हाला खां पिनियल भुट्टो। पिनियल भुट्टो साहब जी जी छा हाल आहे तव्हांजो? ठीकु आहियो? वॾे ॾींहंनि खां पोइ तव्हां असांखे यादि कयो। पिनियल भुट्टो साहब अल्लाह जा लख करोड़ एहसान आहिनि, मालिक जो महिरबानियूं आहिनि माशाल्लाह। जी जी माशाल्लाह। प्रोग्राम कीअं थो लॻे तव्हांखे? प्रोग्राम अॼु तव्हां तमामु सुठो फनकार आहे, तंहिंजे करे मूं तव्हांखे कॉल कई। वाह वाह। जी जी ऐं उस्ताद जेकी कुझु शाहनवाज़ ॻाए पियो तमामु सुठो ॻायो अथसि, बहितरीन दागी आहे माशाल्लाह माशाल्लाह। बिल्कुलु उहा ॻाल्हि त आहे। कुर्ब साईं कुर्ब पिनियल साहब। तव्हां उथंदे ई लतीफ़ साईं जी काफ़ी ॿुधाई। जी साईं। इहा ई काफ़ी 50 साल अॻु में माई अलाए वसाई ॻाई। वाह 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 वाह। जे ज़िंदगीअ में मौक़ो मिले त उनजी रिकॉर्डिंग माई अलाए वसाई जी तव्हां ज़रूरु ॿुधजो। साईं बिल्कुलु ॿुधंदासीं, ज़रूरु ॿुधंदासीं। ऐं मां साईं शाहनवाज़ खे रिक्वेस्ट आहे त हिकिड़ी अॼु फरमाइश थो करियां। जी 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 साईं जी। जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा त हिन दर्द दिलि जी दवा थी पवे हा। उस्ताद मंज़ूर अली ख़ान पहिरीं ॻायो, पोइ उनजा जेके बि शागिर्द आहिनि तिन सभिनी ने कलाम खे ॻायो आहे। बिल्कुलु साईं बिल्कुलु तव्हांजी फरमाइश पूरी कंदासीं। साईं खां ॿुधायो त महिरबानी थींदी। ज़रूरु ज़रूरु साईं। भुट्टो साहब ख़ुशि जो आबाद जो, महिरबानी वॾी वॾी महिरबानी साईं। फरमाइश ते फरमाइश अचे थी तव्हांखे। लतीफ़ साईं जो कलाम जीअं मां स्टार्ट में पेश कयुमि त उहो मां ॿुधाइणु चाहियां त मुंहिंजे वालिद साहब उस्ताद चमन अली मीर अली साहब मूंखे, छो जो असां जॾहिं बि रियाज़त कंदासीं जॾहिं बि टाइम मिलंदो हूंअं त टाइम उन्हनि वटि काफ़ी घटि हूंदो आहे, पर मूंखे काफ़ियूं कलाम
लतीफ़ साईं जा सचल साईं जा त उन्हनि ते ई मूंखे रियाज़त कराईंदा। माशाल्लाह। त अॼु शुरूआत में वरी मां उहो ई लतीफ़ साईं जो कलाम पेश कयो। सिखिया बि इन्हनि शयुनि ते हूंदी आहे न। हाँ साईं बिल्कुलु बिल्कुलु। हो चवंदा आहिनि त माना रियाज़त कयो त हुनखे इबादत सम्झी कयो। इबादत इन जे करे पाक कलाम सूफ़ी कलाम पोशाकनि जी शाइरी जेकी बि आहे उहा माशाल्लाह क्लासिकल अंदाज़ में आहे। वॾी शाइरी। जी 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 महिरबानी वॾी वॾी महिरबानी साईं जी पपन बा। चंड तुझी ज़ात ओ चंड तुझी ज़ात आऊं पाड़िया न प्रियसी ए चंड तुझी ज़ात आऊं पाड़िया न प्रियसी तू अछो मंझरात मुझो सजण सदाई सोझड़ो वाला सूह तु साड़ी लहत नवेसी में को छोड़ तमें दीदार करा मुर्क तु साड़ी लुड़को साड़े वो मुर्क तु साड़ी लुड़क असाड़े में को छोड़ तमें गुलजार करा इश्क लगा उस्ताद बुखारी में को छोड़ तमें इजहार करा। जो प्यारो दोस्त शबीर बुढ़ो साहब जाने बुढ़ो साहब सऊदी का ओ गुलवा यार गुलाब जो गुलवा गुलवा यार गुलाब जो गुलवा गुलवा यार गुलाब जो गुलवा शीह जी दिल थस हरदम खिला थस शीह जी दिल थस हरदम खिला थस हूं तो मस्तीअ में फुलवा यार गुलाब जो गुलवा गुलवा यार गुलाब जो गुलवा। वो पाण के जॾहिं थो सिंगारे कई आशिक थो मारे पाण के जॾहिं थो सिंगारे कई आशिक थो मारे मुर्गी थो जने ॾिसे दिल तो तंहिंखां खसे मुर्गी तो जने ॾिसे तंहिंखां तो दिल खसे कंदो न काई भुल आहे यार गुलाब जो गुलवा गुलवा यार गुलाब जो गुलवा शीह जी दिल अथस हरदम खिल अथस शीह जी दिल अथस हरदम खिल अथस हूं तो मस्तीअ में फुलवा यार गुलाब जो गुलवा गुलवा यार गुलाब जो गुलवा। वो तारीफ़ कहिड़ी कयां मां अहिड़ो सुहिणो नथो ॾिसां मां तारीफ़ कहिड़ी कयां मां अहिड़ो सुहिणो नथो ॾिसां मां चाली नवाबी थस लब गुलाबी थस चाली नवाबी थस लब गुलाबी थस हुन जी मुंह सां दिल आहे यार गुलाब जो गुलवा गुलवा यार गुलाब जो गुलवा। नदी में दिल जो थणी मंगी वयो वा दिल खणी
दिल जो वाथणी मंगी वयो वा दिल खणी ज़ोरिया डाढ कई दिल के आबाद कई ज़ोरिया डाढ कई दिल के आबाद कई सोनो सफ़ा बेमिसलिया यार गुलाब जो गुलवा गुलवा यार गुलाब जो गुलवा शीह जी दिल अथस हरदम खिल अथस शीह जी दिल अथस हरदम खिल अथस हूं तो मस्तीअ में फुलवा यार गुलाब जो गुलवा गुलवा यार गुलाब जो गुलवा माशाल्लाह वेरी नाइस पपन मुंह जो गुलवा वाह भैया वाह मस्ती में फुल्ला गुल्ला बाबा वडो माना खुश आ पंहिंजी जिंदगी ईअं ई हुजणो घुरिजे न भाई ॾाढो सुठो सॉन्ग हुयो माशाल्लाह कॉलर्स मौजूद आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सर कैसे आप खैरियत से माशाल्लाह आप शो देख रहे हैं बहुत शौक से हम बैठे हैं इस टाइम बल्टिस्तान बॉर्डर पे माशाल्लाह सर आप बॉर्डर से देख रहे हैं हमारा प्रोग्राम जी जी माशाल्लाह हमारी आपके साथ बैठे हैं माशाल्लाह का शो बहुत अच्छा चल रहा है पसंद कर रहे हैं बहुत बहुत शुक्रिया बहुत शुक्रिया बहुत शुक्रिया सर हमारी छोटी रिक्वेस्ट थी हमारे साथ दोस्त हैं मुमताज वो उनकी अर्ज थी कि अगर आपको हमारा उमरानी साहब का गाना है दिल जले सबको आशिक है दिल जले हर को आशिक आहे दिल जले बाहते लिखा है दिल जले सर ये आपने बॉर्डर से आपने कॉल किया हम आपको गाना ना सुना ऐसा हो सकता है बड़ी शुक्रिया सर हम बाद में बिल्कुल आपका शो देखते हैं सर बहुत बहुत शुक्रिया अल्लाह पाक आपको खुश रखे आबाद रखे थैंक यू सो मच मुमताज सब्र साहब मेरा नाम मोहम्मद मुबशिर है जी जी हम कराची से मोहम्मद मुबशिर फ्रॉम कराची जी सर जी आपके सर बहुत जबरदस्त प्रोग्राम होता है हमारी साथी काफी वगैरह देख रहे हैं आपको बहुत मतलब आपके प्रोग्राम को सर थैंक यू सो मच मुबशिर भाई अल्लाह पाक आपको खुश रखे आबाद रखे और इसी तरह हमारे प्रोग्राम को एंजॉय किया करें लाइक किया करें बहुत बहुत शुक्रिया आपका मेहरबानी बॉर्डर था कॉल आई माशाल्लाह तो माचम याद हुआ माके तो बुधाए भी छड़ी मान जवान जागन पे आसान जाते इकरा सवाल जवाब हाणे तहां कयो मुंहिंजा सवाल जवाब खत्म थी विया शोभी भाई यार म्यूजिशियन जी गाल न थे पाण एडी महफिल एंजॉय त सब का पहिरियां उस्ताद साईं जो तारुफ मुके करायो जेके ढोलक नवाज खान साहब सादा मौजूद आहिनि माशाल्लाह साहब इनाम अली समो साहब लाड़काणो इनाम अली समो साहब उस्ताद पुराणो फलीकार त चऊं तव्हां के शो में ॾाढो मज़ो तो अचे तव्हां सां इलाही कुछ सिखण लाइ मिले तो असां के माशाल्लाह ऐं तव्हां ॾिसो त मां तव्हां सां गॾु एंजॉय थो कयां डंग डंग हर हर जेको तव्हां बीट था ॾियो त मां विच में माना वॾी सिखिया मिली वई न वॾी सिखिया मिली वई मूंखे बिल्कुलु बिल्कुलु उस्ताद पुराणो माण्हू आहे पपन भाई शोभी भाई जे बारे में तव्हां छा चवण शोभी भाई असांजो तमामु नाइस माण्हू ऐं नाइस कमु करे पियो ज़बरदस्त माशाल्लाह ॾाढो असांखे पसंदि ईंदो आहे जी माशाल्लाह मां शोभी भाई माशाल्लाह सुरीलो माण्हू आहे लाइव में वधीक मज़ो ईंदो आहे बिल्कुलु बिल्कुलु शोभी कॉलर्स मौजूद आहिनि मज़ो बि कराए जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी दा छा हाल आहे ठीकु आहियो किथां था ॻाल्हायो जाम वॾी तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक तव्हांजो परस्तार वॾे मोहम्मद इस्माइल मरी शहर नवाबाद जिले सांगड़ खां मोहम्मद इस्माइल मरी जी 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 इस्माइल भा कीअं आहियो ख़ुशि आहियो माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआऊं साईं तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर शुक्र अल्हम्दुलिल्लाह दुआऊं तव्हांजो बाबा माशाल्लाह तुंहिंजी लाजवाब कंपेयरिंग ऐं बहितरीन मूसीक़ी ले बि प्रोग्राम ॿुधूं पिया साईं वॾी वॾी महिरबानियूं थैंक यू सो मच फरमाइश शाइर चयो आहे जी जी कचहरियूं रोज़ पियूं थींदियूं मगर तूं मां न हूंदासीं हा हा नयूं पियूं महफ़िलूं मचंदियूं मगर तूं मां न हूंदासीं अल्लाह मुआफ़िक भाग सां वादे सबा पई हर घड़ी थींदी वाह वाह गुलनि में रंगतूं ईंदियूं मगर तूं मां न हूंदासीं वाह 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 सही चमन में चहचटा हूंदा कलियुनि में ताज़गियूं हूंदियूं बहारूं ईंदियूं ऐं वेंदियूं मगर तूं मां न हूंदासीं बिल्कुलु ईअं ई आहे हमेशह दिलि जूं बिजलियूं ऐं हूंदा प्यार जा बादल जी नयूं पियूं बारिशूं वसंदियूं मगर तूं मां न हूंदासीं वाह वाह असां खां पोइ बि आबाद हूंदा वेड़ा ख़ुशियुनि जा
वरी ईदूं पयूं ईंदियूं मगर तूं मां न हूंदासीं। वाह साईं वाह, वेरी नाइस वेरी नाइस। हकीकत आहे रातियूं रसीलियूं ऐं रिहाणियूं तुंहिंजूं ऐं मुंहिंजूं। ओहे रातियूं रसीलियूं ऐं रिहाणियूं तुंहिंजूं ऐं मुंहिंजूं पयूं हर गाम ते पुछंदियूं मगर तूं मां न हूंदासीं। वाह 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 वाह। उहाई हुस्न जी पूजा ऐं हूंदा सूंह खे सजदा। वाह वाह। उहाई हुस्न जी पूजा ऐं हूंदा सूंह खे सजदा। पचारूं प्यार जूं हलंदियूं मगर तूं मां न हूंदासीं। असांजे प्यार जे ख़ुशबूअ सां वेंदा वास जी राही। जी असांजे प्यार जे ख़ुशबूअ सां वेंदा वास जी राही। सभई वाहण सभई वसंदियूं मगर तूं मां न हूंदासीं। मगर तूं मां न हूंदासीं। मगर तूं मां न हूंदासीं। मगर तूं मां न हूंदासीं साईं। वॾी वॾी महिरबानियूं साईं। हकीकत बि इहा कोई बि न रहंदो, कंहिंखे बि न हैराणो, पर जेको आहे इहा मेला बि मचंदा रहंदा। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं दौर पियो हलंदो पए पंहिंजो इंशाल्लाह। पर असां इहा दुआ था कयूं तव्हांखे बि वॾी ॼमार था करे अलाह साईं, असांखे बि है न। हा बिल्कुलु जी। हाणे कहिड़ो गीत ॿुधाईंदो तव्हां असांखे? वफ़ा वज़ीर सुमिर साहब जो गीत आहे। जी जी ॿुधायो। जिंदगीअ में ॾार को पइजी वञे थो, ख्वाब को तशना जे कर रहिजी वञे थो। जिंदगीअ में ॾार को पइजी वञे थो, ख्वाब को तशना जे कर रहिजी वञे थो। ख्वाब को तशना जे कर रहिजी वञे थो। छा कबियूं अहिड़ियूं ख़ुशियूं जन जे बदल, छा कबियूं अहिड़ियूं ख़ुशियूं जन जे बदल। छा कबियूं अहिड़ियूं ख़ुशियूं जन जे बदल, छा कबियूं अहिड़ियूं ख़ुशियूं जन जे बदल। माण्हू हर रिश्ते खां ई कटिजी वञे थो, ख्वाब को तशना जे कर रहिजी वञे थो। ख्वाब को तशना जे कर रहिजी वञे थो। ज़िंदगीअ में ॾार को पइजी वञे थो, ख्वाब को तशना जे कर रहिजी वञे थो। ख्वाब को तशना जे कर रहिजी वञे थो। दर्द सां ताल्लुक मुतलक छा ॾिसां, दर्द सां ताल्लुक मुतलक छा ॾिसां। दर्द सां ताल्लुक मुतलक छा ॾिसां, दर्द सां ताल्लुक मुतलक छा ॾिसां। हर पहर उन सां गॾु, हर पहर उन सां गॾु गुज़री वञे थो। ख्वाब को तशना मगर गुज़री वञे थो। ख्वाब को तशना जे कर रहिजी वञे थो। ज़िंदगीअ में ॾार को पइजी वञे थो, ख्वाब को तशना जे कर रहिजी वञे थो। ख्वाब को तशना जे कर रहिजी वञे थो। हिकिड़ो वैसी शख्स पंहिंजे हवस लाइ, हिकिड़ो वैसी शख्स पंहिंजी हवस लाइ।
हिकिड़ो वहशी शख्स पंहिंजी हवस लाइ, हिकिड़ो वहशी शख्स पंहिंजी हवस लाइ रत वफ़ा माण्हूअ जो पिणु सुरगी वञे थो, ख्वाब को तशना जेकर रहिजी वञे थो, ख्वाब जेकर तशना जेकर रहिजी वञे थो, ज़िंदगीअ में ॾार को पइजी वञे थो, ख्वाब को तशना जेकर रहिजी वञे थो, ख्वाब को तशना जेकर रहिजी वञे थो। वाह 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 वाह, सही है, वाह सही है। तमाम प्यारा बोल, तमाम डीप बोल हो या कलाम जो बेहतरीन गजल है, जबरदस्त जबरदस्त, बिल्कुल तमाम प्यारी शइ हुई, जबरदस्त जबरदस्त। वाह पपन भाउ, तव्हां मज़ो आयो तव्हांखे? हा बिल्कुलु ॾाढो मज़ो आयो। हा अञा गीत खोड़ सारा आहिनि, असां मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे जॾहिं असांखे मज़ो ईंदो आहे असां चवंदा आहियूं त प्रोग्राम वधी वञे अॻिते। बिल्कुलु बिल्कुलु। हा हिकु ब्रेक आहे, वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो, अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ, केॾांहुं न वञो, असां सां गॾु हुजो। वेलकम बैक नाज़रीन, सिंध म्यूज़िक जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार कयूं था ऐं उमेदु आहे तव्हां प्रोग्राम इंजॉय कयो हूंदो। असां बि काफ़ी इंजॉय कयो। असां सां गॾु पपन साहब मौजूदु आहिनि ऐं तव्हांखे का फरमाइश करणी हुजे, कुझु इन्हनि सां ॻाल्हाइणो हुजे त असांखे कॉल करे था सघो लाइव कॉल जे ज़रिए। कॉलर आहिनि, एक्चुअली मौजूदु आहिनि, कॉलर मौजूदु आहिनि असां वटि। अच्छा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदी, छा हाल आहे, ठीकु आहियो? जी, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक। जी, तव्हां सां मां रिक्वेस्ट तकड़ी दफ़ा कयमि, तव्हां मुंहिंजी पूरी न कई आहे। तव्हां ॼाणे किथां था ॻाल्हायो? केरु पिया ॻाल्हायो तव्हां? किथां पिया ॻाल्हायो? शीरावल भाई सुञाणे थो मूंखे। मां तव्हांखे सुञाणियां थो? जी आवाज़ सुञाणे वरितो असां तव्हांजो। दुआऊं कयूं भई हाणे तूं मुंहिंजो भाउ न आहे बस। अदी तूं मुंहिंजी भेण, तूं मुंहिंजी वॾी भेण, नंढी भेण जेका बि आहे, पर मां मतिलबु कॾहिं ॻाल्हि थी कहिड़ी फरमाइश कई तव्हां? अला फरी सोलंगी के सुञाणो न था, फरी सोलंगी जी फरमाइश कई मां। फरी सोलंगी फरमाइश हुआ त न आहे, मस मस सोना मुंहिंजे घर आयो आहे। अला फरी सोलंगी जी दवा फरमाइश कई मां। सनी सोलंगी के गेस्ट घुरायो इन्हनि फरमाइश कई हुई। जी जी जी, सनी सोलंगी के गेस्ट घुरायूं, बिल्कुलु कोशिशि कंदासीं, ज़रूरु घुराईंदासीं, छो न घुराईंदासीं असां इंशाल्लाह। भाई मातो जी, मां तोखे पंहिंजो प्यारो भाउ सम्झम, तुंहिंजी तारीफ़ कयमि, एॾो सुठो हैंडसम, हाणे तारीफ़ न कंदी मां बस। अदी पोइ माना सनी जे लाइ तारीफ़ कई आहे न मुंहिंजी। महिरबानी महिरबानी अदी, इंशाल्लाह ज़रूरु घुराईंदासीं, सनी भाउ खे ज़रूरु घुराईंदासीं। अला वाइदो कंदो तूं अॻिले मंडे ते घुराईंदे, न त बस तुंहिंजो शो तोखे शो में ई कढाए छॾींदमि। उन जेकी अदा पंहिंजे फोन कई हुनखे चयो मां रिक्वेस्ट कई आहे त तोखे कढाए छॾींदो शो मां ई। जीअं जीअं तव्हांजी दिलि हुजे, जीअं तव्हांजी दिलि हुजे, मां कुझु नथो चवां। महिरबानी, वॾी वॾी महिरबानी, वॾी वॾी महिरबानी। अब सनी सोलंगी खे घुराइणो पवंदो, मुंहिंजी हाणे शो जो सवाल अची वियो आहे। जी पपन भाउ, गीत ॿुधायो। अहद अहमद पाण में विचामीम फर्क मिया हो वो, अहद अहमद पाण में विचामीम फर्क मिया आगे मुतगरक आलिम इन्हीअ ॻाल्हि में जे ओले वो यार आयूं अबियत जे ओले वो यार बुझी गाली लथम बुझी गाली लथम बुझ ओले वो यार आयूं अबियत जे ओले वो यार आयूं अबियत जे ओले वो यार बुझी गाली लथम बुझी गाली लथम बुझ ओले वो यार आयूं अबियत जे ओले वो यार आयूं अबियत जे ओले वो यार। अहदियत इकरारो असांजो अहदियत
अहदियत इकरारो असांजो, अहदियत इकरारो असांजो, ओ कालू भला वारे, ओ कालू भला वारे, बोले वो यार आयो अहदियत जे, बोले वो यार आयो अहदियत जे, बोले वो यार। ओ सही सुञात साबित सिर खे, ओ सही सुञात सही सुञात साबित सिर खे, ओ सही सुञात साबित सिर खे, ओ भुल भनी सब, ओ भुल भनी सब, बोले वो यार आयो अहदियत जे, बोले वो यार आयो अहदियत जे, बोले वो यार बुझी गाली लधम कुछ, बुझी गाली लधम कुछ, बोले वो यार आयो अहदियत जे, बोले वो यार आयो अहदियत जे, बोले वो यार। हदे वने हर कोडा हद वने पीर, हाँ हदे वने हर कोडा हद वने पीर, सच्चू सो फकीर हदुला हद लंघी वने, मज़हर में आ नालो महदी, ओ मज़हर में आ मज़हर में आ नालो महदी, ओ मज़हर में आ नालो महदी, ओ ख्याल डिठम खुद, ओ ख्याल डिठम खुद, बोले वो यार आयो अहदियत जे, बोले वो यार आयो अहदियत जे, बोले वो यार बुझी गाली लधम गुझ, बुझी गाली लधम गुझ, बोले वो यार आयो अहदियत जे, बोले वो यार आयो अहदियत जे, बोले वो यार। वाह साईं वाह, वाह साईं वाह, तमामु ज़बरदस्त माशाल्लाह सूफ़ी कलाम आहे। हा छा ॻाल्हि कजे, ज़बरदस्त बहितरीनु कलाम। ऐं ॾाढो मज़ो आयो तव्हां सां पपन भाउ, दिलि सां तव्हांखे भलीकार बि चयोसीं ऐं ईंदा रहंदा आहियो तव्हां वैसे बि सिंध मंच ते, सिंध टीवी जे मंच ते माशाल्लाह सां, ऐं उमेद कयूं था तव्हांखे बि ॾाढो मज़ो आयो हूंदो। बिल्कुलु ॾाढो असांजी हिन नाचीज़ कोशिश में माशाल्लाह ज़बरदस्त गीत ॿुधायो तव्हां, कुझु सूफ़ी कलाम, कुझु असांजा जीअं दुनियावी हवाले सां। हाँ बिल्कुलु। शोभी भाई बहुत बहुत शुक्रिया आपका, बहुत मज़ा आया आज। उस्ताद साईं इनाम समो साहब वॾी महिरबानियूं तव्हां जूं, क़ीमती टाइम कढी आहे। व्यूवर्स जी तमामु घणियूं महिरबानियूं जेके हर वीक असांखे खोड़ सारो प्यार, खोड़ सारी मोहबतूं ॾींदा आहिनि। ऐं इकरा बि कुझु चवणु चाहे थी, इकरा तव्हां ॿुधायो, मुस्कुरायो त तव्हां। इहो ई थी चवां त तव्हांजी ॾाढी महिरबानी, तव्हां शो में आयो, असांजे शो खे 4 चंड लॻी विया माशाल्लाह सां, ऐं ॾाढो सुठो लॻो। तव्हांजा गीत बि ॾाढा ज़बरदस्त हुया माशाल्लाह। अल्लाह तव्हांखे अञा ईअं ई कंदा रहो, अॻिते बि अल्लाह तव्हांखे कामयाब करे। आमीन आमीन। असांजो दोस्त शबीर बुढ़ो साहब ऐं जानिब साहब बुढ़े नाले, शबीर बुढ़ो साहब ऐं जानिब बुढ़ो साहब तमामु ख़ूबसूरत शाइर आहिनि फ्रॉम सऊदिया। हाँ सऊदिया, सऊदिया जा आहिनि, त उन्हनि जे लाइ बि खोड़ सारियूं दुआऊं आहिनि। कुझु गीत ॿुधासीं बि। हा ज़बरदस्त, मूंखे त ॾाढा वणिया, ॾाढा पसंदि आया, अवाम खे बि ॾाढा पसंदि आया हूंदा जेके असांजे व्यूअर्स आहिनि। त भाइरनि जे लाइ बि खोड़ सारियूं ब्लेसिंग्स आहिनि, ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। त पपन भाउ कुझु कॉलर्स असांखे फरमाइश कंदा आहिनि, कॾहिं कॾहिं मूंखां रहिजी वेंदी आहे त वरी नाराज़गी बि बयानु कंदा आहिनि। त हिन जे करे मां चवां थो त हिकिड़ो अहमद मुग़ल साहब जो गीत जेको असांजो सिंध टीवी जे मंच तां, ऐं मां चवां थो सिर्फ़ु सिंध में न, पाकिस्तान में न, पूरी दुनिया में जीअं सिंध वारा त मुंहिंजो फेवरेट कलाम आहे ऐं सभिनि जो कलाम फेवरेट आहे, छो जो सिंध जी तारीफ़ में माशाल्लाह। मां चाहियां थो असां मिली करे उहा अगरि ॿुधायूं पंहिंजे व्यूअर्स खे। बिल्कुलु बिल्कुलु।
त नाज़रीन मोकिलाइण जो वक़्तु आहे ऐं ईअं ई तव्हांजो साथ हुजे, तव्हांजी मोहबतूं हुजनि त ईअं ई तव्हांखे एंटरटेन कंदासीं। नवां असांजा गेस्ट ईंदा, नयूं नयूं शयूं तव्हांखे ॿुधाईंदासीं इंशाल्लाह। कुझु मुंहिंजी आवाज़ में इकरा माशाल्लाह हाणे काफ़ी ट्रेंड थी वई आहे, इकरा बि तव्हांखे ॿुधाईंदी। त ईअं ई तव्हांजो साथ हुजे। सुभाणे वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी 4 खां 6 बजे ताईं लाइव। त तव्हांजो ईअं ई भरपूर प्यार खपे, ख़ासि करे जेके असांजा ट्रू कॉलर आहिनि, जेके असांखे हमेशह कॉल कंदा आहिनि, हमेशह यादि कंदा आहिनि। त उन्हनि सां बि इहे रिक्वेस्ट आहे त ईअं असांखे प्यार ॾियो, मोहबत ॾियो ऐं असांजो शो एंजॉय कयो। महिरबानियूं। रहे सदा सिंधु जी झोली, मारवड़न जी मिठड़ी बोली। सदा सिंधु जी झोली, मारवड़न जी मिठड़ी बोली। रहे सदा सिंधु जी झोली, मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंधु अमर जा नारा नारा नारा। जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। रहे सदा सिंधु जी झोली, मारवड़न जी मिठड़ी बोली। सिंधु जी झोली, मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंधु अमर जा नारा नारा नारा। जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। फुटन पेरू पचन, मौला करे वरी हेल वसन। मौला कंदो वरी हेल वसन। आह फुटन पेरू पचन, मौला करे वरी हेल वसन। ओ थरकाशे ऐं कारू दर पे बादल कारा 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 कारा। जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। ओ जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। सदा सिंधु जी झोली, मारवड़न जी मिठड़ी बोली। रहे सदा सिंधु जी झोली, मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंधु अमर जा नारा नारा नारा। जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। पेरू पचन, मौला करे वरी हेल वसन। पेरू पचन, मौला करे वरी हेल वसन। हर काशे ऐं कारू जर दे बादल कारा 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 कारा। जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। रहे सदा सिंधु जी झोली, मारवड़न जी मिठड़ी बोली। सिंधु जी झोली, मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंधु अमर जा नारा नारा नारा। जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।